अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ ख्वाजा नसीमुद्दीन अवीं ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट वां शेयर कंदासीं। तालके किंगरीअ में अमन व अमान जी सूरत हाल तमामु ख़राब थी वई आहे। चोरियुनि खां पोइ हाणे माण्हुनि गुम थियण जो सिलसिलो पिणु शुरू थी वियो आहे। अहमदपुर भरिसां ॻोठ फ़तेह मोहम्मद नारेजो मां 3 ॾींहं अॻु पुरइसरार नमूने गुम थी वियल 13 सालनि जे नीगर ज़हीर अहमद वलद सनाउल्लाह नारेजो जो को बि ॾस पतो पइजी न सघियो आहे। उन सिलसिले में नारेजा बिरादरीअ तरफ़ां हिकु अहम गॾिजाणी कोठाई वई आहे। उन मौक़े ते नारेजा बिरादरीअ जे माण्हुनि सिंधरंग न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त जुमे जे राति छोकिरो ज़हीर अहमद जो मसालो आहे उहो गुम थी वियो आहे। असां पुछा गुछा बावजूद 3 रातियुनि ताईं 3 ॾींहं लगातार मुस्तसिल पंहिंजा पाड़ा ओड़ा मिट माइट पुछा कई आहे। असांजो हिन महिल ताईं किथे बि ज़ाहिर न आहे। असां यकीन कयो आहे असांजो बिल्कुलु अॻुवाट थियो आहे। असांजी कंहिं सां बि दुश्मनी कोन्हे। असां इंतिज़ामिया आई सिंध DIG सखर ज़िले खैरपुर ऐं इंतिज़ामिया वॾा मैसर मए करे एहतियात जा कयूं त बड़े महिरबानी अर्ज़ु असांजो क़बूल पए। असांजो जेको हिन महिल अॻुवा आहे ज़हीर अहमद सनाउल्लाह नारे जो उहो आज़ादु थिए। हिन वक़्तु जेको हिते पंहिंजी नारेजा बिरादरी जो कठु कयो आहे उनजो असुलु सबबु इहो आहे त असांजो नंढड़ो अॻुवा थी विया। उनजे करे तव्हां दोस्तनि खे बि घुरायो आहे ऐं उनजे लाइ असां आला अख़्तियारनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे उनजे लाइ असांजी मदद कनि ऐं उहो बाज़ाब कराइजनि जीअं अॻिते हली कंहिं ॿिए नुक़साननि खां बचिजे। अगरि उहो कंहिं बि क़िस्म जो असां सां को वर्ताव सुठो नथो थिए त उहो ज़ाहिर आहे जाखोड़ करणी पवंदी। पंहिंजी मदद पाण सां उहो मसइलो बि हल कराईंदासीं इंशा ताला। पर खपे इहो छो त जीअं अख़्तियार जिन खे आहिनि उहे सभिनी खे हिकु नज़र करे ॾिसी करे इंसानियत जे नाते सां ऐं उहो असांजो नंढड़ो बाज़ाब कराइनि। न त पोइ धरना बि हया वेंदा ऐं वरी बि कोर्टनि जे हवाले सां कंहिं बि हवाले सां इंशा ताला उहो असांजो ज़रूरु मसइलो हल थींदो। पंहिंजे लाइ ज़रूरु जादोजहद करणी पवंदी। तंहिं करे सभ खां पहिरीं सुठो इहो आहे त SP साहिबु ऐं SHO साहिबु हिन हद जो जेको आहे उहो जाखोड़ करे जीअं उन्हनि जी बि नेकी थींदी ऐं उनजे लाइ बि हिकिड़ो ख़ुदा कारण हिकिड़ो सुठो अमल थींदो। ऐं असांखे उमेदु आहे त उहे असांखे कॾहिं नाउमीद न कंदा। महिरबानी थी साईं। असां ॻोठ फ़तेह मोहम्मद नारेजे जा रवासी आहियूं। जेको असांजो ॻोठ फ़तेह मोहम्मद नारेजो तक़रीबन 5-7 ॻोठनि ताईं मुश्तमिल आहे। असां लग नौरा जा PS अहमदपुर जा रवासी आहियूं ऐं असांजो नंढड़ो जुमे जी राति ते अगवा थियो आहे। न कि गुम थियो आहे, अगवा थियो आहे। उहा असांखे तस्दीक आहे। ऐं उहो नंढड़ो पीढ़ी बि हलाईंदो हुयो। उन वटि उते माल बि हुयो। उहो राति जो उते सुम्हंदा हुया। उतां जेको आहे सो न अगवा थी वियो आहे। जंहिंजा पेरा बि असां ॾिठा आहिनि। उन जूं जेके पेरनि जा पादर हुया उहे बि रस्ते में किरंदा विया आहिनि। उहे असां ॾिठा आहिनि। असां सां कहीं बि खैरपुर जे इंतिज़ामिया हिन महिल ताईं असांजो तदारक न कयो आहे। न के आया न असां वटि हली। न असांजे हद जो कोई MNA कोई MPAs जेके बि आहिनि उहो असां वटि कोई बि सियासी माण्हू बि न आयो आहे हिन महिल ताईं बि त कंहिं ॾुख जे ॾींहंनि में असां सां शरीक थियनि। फ़तेह मोहम्मद नारे ॻोठ में वेठो आहियां। बंद ते मुंहिंजी पीढ़ी आहे। माल जो वाड़ो बि आहे ॿकियुनि जो चौपाइन जो। उते मुंहिंजो पुटु रहंदो हुयो। 13-14 सालनि जो आहे। उते रहंदो हुयो। उतां मुंहिंजो पुटु 3 राति जुमे राति माना अगवा थियो आहे। उतां उनखां मां मुल्क मिट माइट खां माना पुछा पचार कराई आहे। बिरादर सॼी माना मूंसां शामिलु आहे। बिरादर मूंखे इहो ई चवे थी तोसां साथ आहे। को बि असांखे साबूत अहिड़ो न आहे। मां खैरपुर सखर DIG खैरपुर ASP खे ऐं वॾा मैसर हद SHO खे मां अपील थो कयां त मुंहिंजो पुटु बाज़ाब करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।